अस्सलामुअलैकुम। मुझा महबूब सिंध वासियो, मां आहियां मुमताज़ चांग। अवां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल सिंधी स्टोरी ब्लॉग। अवां सभिनी सॼणनि खे मुंहिंजी हिकिड़ी नंढड़ी इल्तिजा आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करियो, लाइक कयो, कमेंट करियो ऐं पंहिंजे दोस्तनि में वधि शेयर करियो त जीअं मां खणी अचां अव्हां जे लाइ बहितरीन कहाणियूं। अॼु जी कहाणी पार्टनि ते मुश्तमिल आहे जंहिंजो तालुक़ तुर्कस्तान सल्तनत उस्मानिया सां आहे। पेश आहे पार्ट 1, सल्तनत उस्मानिया जो बहितरीन फ़ैसिलो। हिकु भेरे हिकु औरत सल्तनत उस्मानिया तुर्किस्तान जे सुल्तान अब्दुल मजीद वटि हिकु मुक़दमो खणी हाज़िर थी ऐं अर्ज़ु कयो, सुल्तान मुअज़्ज़िम, आऊं असांजे ॻोठ जे काज़ी वटि हिकु मुक़दमो यानी फ़ैसिलो खणी वई हुअसि त जीअं काज़ी इंसाफ़ ते मबनी फ़ैसिलो करे ऐं मूंखे इंसाफ़ ॾियारे। मगर बदकिस्मतीअ सां मां जॾहिं काज़ी वटि फ़ैसिलो खणी पहुतुसि त उन वक़्तु काज़ी साहब अदालत में अकेलो वेठल हुओ। काज़ीअ जी जॾहिं मुंहिंजे हुस्न ते नज़र पई त काज़ी बिल्कुलु चिरियो थी वियो ऐं काज़ी साहब मूंखे बदकारीअ जी दावत ॾिनी। उन ते मूं काज़ीअ खे चयो त काज़ी साहब, मां हिकु नेक ऐं पाक दामन औरत आहियां। मूं काज़ीअ जे उन दावत खे ठुकराए छॾियो। उन ते काज़ी साहब चवणु लॻो, अगरि तूं मुंहिंजी ॻाल्हि न मञी त मां फ़ैसिलो तुंहिंजे मुख़ालिफ़नि जे हक़ में ॾेई छॾींदुसि ऐं उन नतीजे खां पोइ तोखे वॾी सज़ा मिलंदी। सुल्तान अब्दुल मजीद उन औरत खां पुछो, पहिरीं ही ॿुधाए तुंहिंजो मुक़दमो कहिड़ो हो ऐं काज़ी वटि कहिड़ो मुक़दमो खणी वई हुएं? त हू हसीनो जमील माई चवणु लॻी, सुल्तान मुअज़्ज़िम, हिकु ॾींहुं मां मंझंदि जे टाइम ते पंहिंजे ख़ीमे में वेठी हुअसि त मूंखे कंहिं घोड़ीअ जी हिनकार जी आवाज़ कननि ते पई। मूंखे ईअं महसूसु थियो, मूं ॾिठो त मुंहिंजे पाड़े वारी माई जी घोड़ी मुंहिंजे ख़ीमे खां थोरो परे ॿधी पई हुई ऐं मूंखे महसूसु थियो त घोड़ी कंहिं तकलीफ़ में आहे। मां जॾहिं घोड़ीअ जे वेझो वियसि त मूंखे पतो पियो त घोड़ीअ खे तमामु घणी उञ लॻल हुई ऐं उन उञ करे घोड़ी जी हिनकार मथां हिनकार लॻी पई हुई। मां सिधो पंहिंजे घर अंदरि वियसि ऐं पाणी जी बाल्टी खईं ऐं वञी घोड़ी जे अॻियां रखी। घोड़ी खे शदीद उञ कमज़ोर करे छॾियो हो। मूं जीअं घोड़ी जे अॻियां पाणी रखियो त हू समूरो पाणी पी वई। मगर बदकिस्मतीअ सां उन पाणी में का ज़हरीली शइ किरियल हुई या मिलियल हुई। घोड़ी जीअं ई पाणी पीतो त फ़ौरन मरी वई।